नालो लिखी छॾियोसि मैं। अच्छा अचे वठी 30,000 पूरा आहिनि। छा सम्झे 6 महीननि जे अंदर अंदर मूंखे 50,000 पूरा करे ॾींदे 20,000 मुंहिंजो इंटरेस्ट थींदो। हलड़े 6 महीने में 50,000। हा यार गरीब है, कोई घट रख न बाबा गरीब आहे आईफोन वठी इहो शौक़ आहे न। बाक़ी मुंहिंजो इंटरेस्ट जेको सो कोन ॾींदा। मुंहिंजो इंटरेस्ट हिकिड़ो पाइप कोन ॾींहं तो ठीकु आहे वापसि 45 कोन वापसि पैसा बाबा ॾींदो उसूल आहे मुंहिंजो उसूल आहे पैसा पूरा वठंदो साईं। हल 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 जल्दी हल आईफोन वठंदा बाक़ी इन यका 2 महीना जेको मिस कया आहिनि पैसा ॾिना कोन्हनि अलाए किथे गायब थी वियो। वालेकुम अस्सलाम। अरे बाबा सजावल कहिड़ा आहिनि ख़ुशि आहीं? वाह दया करमन फर्स्ट क्लास इंटरेस्ट जा पैसा खणी आयो बाकी जेके थींदा ॾींदो। अरे यार सजावल तूं माण्हू न आहीं दिलबर माण्हू आहीं। ॿुध न तूं वाहवार में तमामु पको सुठो ज़बरदस्त हीरो आहीं। बाबा तू आधी रात जो इंजे तोखे बस मोटाइबो ई कोन भले तू कंहिंखे बि वठी अचे पर उनखे खाली कोन छॾिबो तुंहिंजे सदके। वाह 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 महिरबानी महिरबानी। कुझु पैसा खपनि छा ॿिया? फिलहाल हाँ ठीकु आहे चांहि पी भला। हा भला मामा सुनो बाबा सुनो अॼु छा कयूं मुर्गी मुर्गी लगे तो पैसा वैसा कमाई पियो। अरे मामा कमाए न हू वारो यार न अजीज उन जो मुर्गी जो दुकान आहे उन वटि मुर्गी मरी वई माना मुर्दार थी वई खड़ी कुत्तनि खे थो खाराए। मूं चयो चरियो थी त कुत्तनि खे थो खाराए मूंखे ॾे साफ़ करे तयारु करे ॾे खई तो वञा आऊं मामा खाईंदासीं उन लाइ खणी आया। अरे ई तूं छा पियो चवीं मुर्दार कुकड़ माना हराम ऐं इहो हराम मूंखे थो खाराए मूंखे उथी खणी निकिर था खण। मामा तूं कहिड़ो अॻ में हिलाल पियो खाईं व्याज ते पैसा ॾिए पियो व्याज जो धंधो करिए पियो इहो त हराम आहे। तूं पाण पंहिंजी नसुनि में हराम पियो विझे ऐं असांजी नसुनि में बि हराम पियो विझे। अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां जंग पियो करी। अल्लाह पाक क़ुरान शरीफ़ में फरमाए छॾियो आहे कि जेको व्याज वठंदो ऐं ॾींदो उहो दोज़खी आहे हू लानती आहे। ऐं मामा तूं इहे धंधा पियो करी तो कॾहिं इहो सोचियो आहे? अल्लाह पाक क़ुरान शरीफ़ में फरमाए छॾियो आहे कि जेको व्याज वठंदो ऐं ॾींदो उहो दोज़खी आहे हू लानती आहे। ऐं मामा तूं इहे धंधा पियो करी तो कॾहिं इहो सोचियो आहे? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मामा बाबा मामा माफ़ कजई मजूरी कोनी पोइ महीने मोट पैसा कोन थिया पोइ किस्त हिन किस्त ॿिन्हिनि जो व्याज खणी आयो हे वटि बाक़ी ॿिया पैसा जीअं थिया बिल्कुलु ॾेई वेंदुसि तोखे मामा बिल्कुलु ॾेई वेंदुसि। न बाबा मूंखे व्याज न खपे मूंखे तूं सिर्फ़ु उहे ई पैसा ॾे जेके मुंहिंजा आहिनि भले थोरा थोरा करे ॾे। छो त अॼु सुलूह आयो मुंहिंजे अखियुनि ते जहालत जी कारी पटी ॿधियल हुई उहा खोले लाहे वियो आहे ऐं मूंखे ॿुधाई त व्याज वठंदड़ ऐं व्याज ॾींदड़ ॿई जहन्नमी आहिनि। पुछो मुंहिंजो अखियूं इन करे खुले त मुंहिंजो ख़ुदा वटां छा जवाबु ॾिनुसि? अरे आज मरंदुसि त ख़ुदा वटि छा जवाबु ॾिनुसि? मूंखे सिर्फ़ु पंहिंजा पैसा ॾे महिरबानी करे हथ थो ॿुधां उहे पैसा ॾे पर जेकॾहिं हिन उहे पैसा न हुजनि त पोइ भले रखी छॾ पोइ ॾिजां बसि तूं हथ ॿुधां मूंखे माफ़ु कजई या अॻिते जेके मूं पैसा वरिता आहिनि उहे मूंखे माफ़ु करे छॾियो आख़िर मूंखे त मरणो आहे न। या अल्लाह मूंखे माफ़ु करे छॾियई भला कंहिंखां पैसा वरिता हुआ। वज़ीर ठीकु आहे बाबला तूं भले वञ मामा तूं भले वञ बाबा तूं भले वञ।